बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। हिक भेरे सुकरात दरिया जो किनारो पार करे रहियो, हिक किनारे खां ॿिए किनारे ताईं। त जॾहिं सुकरात ॿेड़ीअ ते वञे पियो त उन ई वक़्तु ॿिया बि जेके मुसाफ़िर हुया उन ॿेड़ीअ ते वेठा हुया। त जॾहिं ॿेड़ी अञा थोरो दरिया में अंदरि दाख़िल थी त हिकिड़ो नौजवान हुयो जेको रड़ियूं करे रहियो, चए पियो मां मरी वेंदुसि, मां मरी वेंदुसि, मां ॿुॾी वेंदुसि। त माण्हू कुल उन जी हरकतुनि खां परेशान हुया। जंहिं वक़्तु जो ॿेड़ी विच दरिया ते पहुती त उहो नौजवान जूं रड़ियूं पयूं पवनि त सुकरात अहिड़ो कमु कयो जो उन नौजवान खे खणी दरिया में उछलियईं। त नौजवान खे तरणु कोन पियो अचे जेको आहे नौजवान रड़ियूं कयूं न, जेॾी महिल ॾिठुनि त हाणे ॿुॾण वारो हुयो त सुकरात ऐं ॿिया जेके उते गॾु सफ़र पिया कनि माण्हू, उन नौजवान खे खणी साॻियो ई ॿेड़ीअ ते विहारियो। नौजवान चुप करे वियो। त सुकरात चयो त ख़ौफ़ खे ख़तमु करण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हां उन जॻह ते वञो या उहो अमल कयो जेको तव्हांखे डिॼारे थो। जेकर तव्हांखे कंहिं बि अमल मां ख़ौफ़ थिए थो त पहिरियों उहो कयो। जेकॾहिं तव्हांखे कंहिं शख़्स खां ख़ौफ़ थिए थो त पहिरियों उन सां मुलाक़ात कयो। जेकॾहिं तव्हांखे कंहिं अहिड़ी गुमनाम जॻह ते वञण खां ख़ौफ़ थिए थो त तव्हां ओॾे वञो। तव्हांखे कंहिं बि शइ जो ख़ौफ़ थिए थो त पहिरियों अमल उहो ई करणु घुरिजे ऐं इहा ई अक़ुलमंदीअ जी निशानी हूंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त नंढपण में ई असांखे आम तौर ते ऊंदहि खां भउ थींदो आहे। जॾहिं जो ऊंदहि खां भउ थींदो आहे त जेके सम्झदार माइरूं हूंदियूं आहिनि या पीअर हूंदा आहिनि उहे ॿार खे सुठे नमूने सां सम्झाईंदा आहिनि। मुंहिंजो नंढिड़ो भाइटियो आहे त उन लाइ मां पंहिंजे घर में चई छॾियो त जेकॾहिं हुनखे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ थिए थो या तव्हां हुनखे अहिड़ी मख़लूक जे नाले न चयो जेका ॾेखारिजे ई कान थी, पर कंहिं महिल किड़ीअ जे नाले, कंहिं महिल माकोड़े जे नाले या ॿी शइ जे नाले जेका हू ॾिसे त महसूसु त करे। जेके तव्हां कंहिं शइ खे महसूसु ई न कंदव, ॾिसी न सघंदव ऐं उन जो ख़ौफ़ तव्हांजे वजूद में वेही वेंदो त तव्हां जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदव पोइ तव्हां कहिड़ी बि उमिरि में हुजो तव्हांखे उतां ख़ौफ़ थींदो। अक्सर माण्हुनि खे अंधेरे खां ख़ौफ़ थींदो आहे। ईअं ई मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु हुयो, शाम जो वेठा हुआसीं थिया उन वटि त तक़रीबन चंड उभिरी चुको, सितारा आसमान ते अची विया हुया। त हिकिड़े शागिर्द खे चयईं त अंदरां वञु, कलम जेका पेन लिखण वारी ऐं मस खणी आ त कुझु लिखऊं। त लाइट कान आई, अंदरि बल्ब कोन हुयो। त उहो नौजवान जीअं अंदरि वियो त रड़ियूं कंदो ॿाहिरि डुड़ंदो आयो। त उन उस्ताद खे चयईं साईं मूंखे उन अंधेरे में भउ थो थिए, ॿियो छोकिरो मूंसां गॾाए ॾियो त मां होॾे वञा। त उस्ताद अहिड़ो कमु कयो जो पाण बि हलियो, समूरनि शागिर्दनि खे चयईं त हलो उते था हली पढ़ूं। उते पहिरियों चुप कयूं, वेठा हुआसीं थिया त उस्ताद माचिस जी तीली ॿारे ॾीए जी जेका वठी उनखे रोशनी कयईं त ॾीओ ॿरण लॻो त सॼो ई कमिरो रोशन थी वियो। वरी उस्ताद उनखे जो फूक ॾिनी त उहो ॾीओ विसामी वियो। त उस्ताद उन शागिर्द खे चयो त अॼु घड़ी खनि ईअं ई था विहूं। उते घड़ी खनि जो वेठा हुआसीं त जॾहिं असांजी मौजूदगीअ में उन ॿार खे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न पियो थिए, उनखे आसिरो हुयो, उमेद हुई। त उस्ताद चयो त जेको अंधेरे में ख़ौफ़ थींदो आहे उहो रोशनीअ जी गैर मौजूदगीअ जे करे हूंदो आहे। जॾहिं रोशनी अची वेंदी आहे त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। ईअं जॾहिं अंदरि में बि तवकल जी रोशनी अची वेंदी आहे ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं इल्म जी रोशनी अची वेंदी आहे ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं तजुर्बे जी रोशनी ईंदी आहे त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं कंहिं दोस्त ऐं साथीअ जे हमदर्दीअ जी रोशनी अची वेंदी आहे त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं कंहिं माण्हूअ जो सहारो मिली वेंदो आहे त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं असां कंहिं शइ खे पार कंदा आहियूं त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं असांखे आसिरो मिलंदो आहे त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। जॾहिं असांखे कंहिं माण्हू जी टेक मिलंदी आहे त असां ख़ौफ़ ख़तमु करे छॾींदा आहियूं। अक्सर करे छा थींदो आहे त असांजा उस्ताद कंहिं बि ॿार खे सही नमूने सां गाइड न करे सघंदा आहिनि या वालदेन। ईअं ई हिकिड़े स्कूल में हिकिड़ो उस्ताद पंहिंजे ॿारनि खे मोटिवेट करण जे लाइ सम्झाए पियो त उन ॾींहुं मज़दूर कुझु कमु पिया कनि वेठा, साम्हूं स्कूल जी बिल्डिंग में कमु पियो हले त कुझु उतां तगारी खईं पिया वञनि, कुझु ॿियो बजरी ऐं सामान पिया ढोइनि वेठा, कुझु सीमेंट ऐं वारी गॾाइनि पिया वेठा, उहे कमु पिया कनि। त उस्ताद हुन क्लास में चयो जेकॾहिं तव्हां महिनत न कंदव त इन्हनि वांगुरु ई तव्हांखे मज़दूरी करणी पवंदी।
घड़ी खनि गुज़री त असांजो जेको मुंहिंजो फेवरेट टीचर हुयो उहो क्लास में आयो, उहो बि असांखे मोटिवेट पियो करे। त उन उस्ताद चयो जेकॾहिं तव्हां महिनत न कंदव, पढ़ंदव न, कामयाबु न थींदव त तव्हां इन्हनि ग़रीब माण्हुनि जी मदद कीअं करे सघंदव। ॻाल्हि साॻी हुई, हुन ॿिए तरीक़े सां कराई। यानी पहिरियों जेको उस्तादु हुयो उन असांजे दिलि में ख़ौफ़ पैदा कयो, ऐं ख़ौफ़ जे करे कामयाबी न पर डर पैदा थींदो आहे, माण्हूअ खे ख़ौफ़ पैदा थींदो आहे, माण्हू उन जॻह ते पहुची कोन सघंदो आहे, ऐं जेसिताईं पहुचण जी कोशिशि कंदो आहे तेसिताईं हर लम्हो अज़ाब में गुज़रंदो आहे। ऐं जेको फेवरेट टीचर हुयो उन हिकिड़ो अज़म ॾिनो असांखे, उन असांखे हिकिड़ी हिमत ॾिनी, उन हिकिड़ो टारगेट ॾिनो त तव्हां जेकॾहिं कामयाबु थी वेंदा आहियो त तव्हां कंहिं ॿिए पाड़े वारे जी मदद कंदा आहियो। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हां कंहिं ॿियो जेको अणॼाण माण्हू हूंदो आहे या अॿोझ माण्हू हूंदो आहे उन जी हेल्प कंदा आहियो। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हांजी फैमिली ख़ुशियूं मल्हाइणु शुरू कंदी आहे। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हां ॻोठ वारनि जी मदद कंदा आहियो, उन्हनि खे सहारो ॾींदा आहियो। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त जेके अणवाक़ुफ़ माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे मंज़िल जो पतो ॿुधाईंदा आहियो या उनजी ख़बर ॾींदा आहियो। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हां में ताक़त अची वेंदी आहे। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हां में मोटिवेशन करण जी सघ पैदा थी वेंदी आहे। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त हर उहा शइ जेका तव्हांखे पसंदि हूंदी आहे तव्हां उहा हासिलु करे सघंदा आहियो। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हांजे अंदर में जेका उलझन हूंदी आहे उहा बि ख़तमु थी वेंदी आहे। जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हांजो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। असुलु शइ छा आहे त असांखे तरबियत जे हवाले सां ई अहिड़ी शइ नथी ॾिनी वञे। जेकॾहिं का माउ सुठे नमूने सां तरबियत करे थी त उनजो ॿारु हमेशह ई कामयाबु थिए थो या उहो ख़ौफ़ मां निकिरी सघे थो। अक्सर छा थींदो आहे त का बि औरत जॾहिं कंहिं नंढड़े ॿार खे खीरु पीआरींदी आहे या उनखे का बि मानी खाराईंदी आहे, न खाईंदो आहे त उनखे डिॼारींदी आहे त खा गिदड़ ईंदी, खा फलाणी शइ ईंदई, खा जिन ईंदी, या ॿियूं उनखे ख़ौफ़ पैदा करण जी सूरत में उनजे ज़हन में उहे शयूं वेहिजी वेंदियूं जिन जो वजूद ई न हूंदो आहे। नंढा हूंदा हुआसीं त एॾो अंधेरे जो ख़ौफ़ हूंदो हो असांखे, जो असांजी ओताक जे भरिसां हिकिड़ो पुराणो दुकानु हुयो ऐं भरिसां जेको आहे साईं ख़ाली मैदान हूंदो हो। जंहिं जॻह ते उन जॻह तां असां गुज़रंदा हुआसीं त डुड़ंदा गुज़रंदा हुआसीं, यानी भउ थींदो हो असांखे, ॿाहिरि निकिरण खां असांखे भउ थींदो। त इन जो छा नतीजो निकिरंदो त जेके वॾा हूंदा उहे हिमत अफ़ज़ाई करण जे बजाए असांखे रहंदो चवंदा हुआ त हे डिॼनि था, हे डिॼणा आहिनि। पर उन जॻह ते जेकॾहिं को वॾो कंहिं वठी ऐं उन पासे ॾे बीहारे या वञी पाण बि बीठो हुजे हा त माण्हू जो ख़ौफ़ ख़तमु थी वञे हा। या किन माण्हुनि खे ॻाल्हाइण खां ख़ौफ़ थींदो आहे, कचहरी न करे सघंदा आहिनि। जेकॾहिं उन खे उहो मौक़ो ॾिनो वञे त उन जी प्रैक्टिस थी वेंदी त उनजो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो। ऐं बहितरीनु तरीक़ो ख़ौफ़ ख़तमु करण जो इहो ई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके डिॼंदा आहिनि, ऐं जेकॾहिं को माण्हू डिॼे थो त उनखे छा करणु घुरिजे, सभ खां पहिरियों त उनखे उहो ई अमल करणु घुरिजे जंहिंखां ख़ौफ़ खाई रहियो आहे। नंबर ॿी ॻाल्हि त ख़ौफ़ खाईंदड़ माण्हूअ जी हिकिड़ी अजीब तबियत हूंदी आहे त जेकॾहिं पाण डिॼंदो आहे त पंहिंजे भरिसां वारे खे बि डिॼाइण जी कोशिशि कंदो आहे पियो, उनखे बि ख़ौफ़ ॼाणाईंदो आहे पियो। मुंहिंजो टीचर जंहिंजी मां तव्हांखे ॻाल्हि करे रहियो आहियां, उस्तादु चए पियो त आउं वेठो हुउसि हिकिड़ी स्कूल में ड्यूटी पियो कयां वेठो, त हिकिड़ो अफ़सर आयो ज़िले जो, त ॿियो उस्तादु जेको डिॼे पियो उन जेके भरिसां कचहरी पिया कनि उन्हनि जे ज़हन में बि ख़ौफ़ हुई छॾियईं, अलाए छा कंदो, अलाए छा पुछंदो, अलाए कहिड़ा सुवाल कंदो। ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जंहिंखे इल्मु घटि हूंदो आहे, ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जेको बुर्दबार न हूंदो आहे, ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जेको चोर हूंदो आहे, ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जेको ग़लती कंदो आहे, ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जेको लालच कंदो आहे, ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जेको मुनाफ़िक़ हूंदो आहे, ख़ौफ़ उहो माण्हू कंदो आहे जेको ॿियनि जी फ़क़ति इज़त इन जे करे कंदो आहे त हू ताक़तवर आहिनि ऐं ॾाढा आहिनि। जॾहिं न माण्हू खे इल्मु अची वेंदो आहे त हर क़िस्म जा ख़ौफ़ उतां परे डोड़ी वेंदा आहिनि ऐं ख़तमु थी वेंदा आहिनि। कोशिशि कयो पंहिंजो पाण खे उन जी बुर्दबारी वारी हद ते वठी वञो, जंहिं जॻह ते जेकर तव्हांखे ख़ौफ़ बि हुजे पर तव्हां ख़ामोश हुजो। हूअं बि उसूलु इहो आहे त जॾहिं बि तव्हांखे ख़ौफ़ थिए त तव्हां ख़ामोश थी वञो, पर कंहिं माण्हूअ खे महसूसु करणु न ॾियो त तव्हां डिॼो था पिया, तॾहिं तव्हांजी जेका सुञाणप थींदी उहा बुर्दबारी वारी थींदी। जॾहिं तव्हांजी सुञाणप बुर्दबारी वारी थींदी आहे त माण्हू तव्हांखे सियाणो सम्झंदा आहिनि। जॾहिं माण्हू तव्हांखे सियाणो सम्झंदा आहिनि त हू तव्हांखे दिलेर सम्झंदा आहिनि। जॾहिं माण्हू तव्हांखे दिलेर सम्झंदा आहिनि
त हू तव्हांखे अकुलमंद बि सम्झंदा आहिनि। जॾहिं माण्हू तव्हांखे अकुलमंद सम्झंदा आहिनि त हू पंहिंजा मसइला खणी ईंदा आहिनि, ऐं जॾहिं माण्हू पंहिंजा मसइला खणी ऐं उन्हनि जा हल वठी वापसि वेंदा आहिनि त उन्हनि खे आसानी मिली वेंदी आहे। ऐं जॾहिं आसानी मिली वेंदी आहे त समूरा ॾुख ख़ुशियुनि में तब्दील थी वेंदा आहिनि। जॾहिं आसानी मिलंदी आहे त ॾुखिया कम बि सवला थी पवंदा आहिनि। जॾहिं आसानी मिलंदी आहे त हर रिश्तो असांखे पंहिंजो लॻंदो आहे। जॾहिं आसानी मिलंदी आहे त कंहिं बि क़िस्म जो मसइलो असांजे वजूद में न आहे रहंदो, या असांजे पाड़े में या शहर में या ओस पास में न आहे रहंदो। तंहिंजे करे पंहिंजो ख़ौफ़ ख़तमु करे ज़िंदगीअ खे अॻिते वधाइण जी कोशिशि कजे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।